हरे राम। वृंदावन में भगवान बांके बिहारी जे मंदिर जे ॿाहिरि हिकिड़ो संत, हिकिड़ो दरवेश, अलमस्त फ़कीर वञनि पिया। उन्हनि खे केवल हिकिड़ी धोती पातल हुई बस, वो भी काफी कई जगहनि तां फाटल हुई धोती। वञनि पिया त सभु मंदिर वेंदा आहिनि, भगवान खे अरदास कंदा आहिनि, है न, भगवान खां झोली फैलाए करे घुरी ईंदा आहिनि भाई, है न। असां सिंधी समाज में चवंदा आहियूं पलव पाईंदा आहियूं। पलव यानी छा? भगवान खां घुरंदा ई त आहियूं असां, है न। कोई ॾुध पुट घुरंदो आहे, कोई धन लक्ष्मी घुरंदो आहे, त कोई भक्ति घुरंदो आहे। घुरंदा त सभई आहियूं। चओ हरे राम। वृंदावन में बांके बिहारी मंदिर जे ॿाहिरि लंबी लाइन लॻल हुई, भीड़, सभु भक्तजन आया दर्शन करण जे लाइ, पंहिंजी पंहिंजी मनोकामना भगवान खे ॿुधाइण आया, पंहिंजी पंहिंजी इच्छा पूरी करण आया। एतिरे में उहे संत बि पहुता, अलमस्त फ़कीर, हिकिड़ी धोती पातल आहे, उहो बि कई जगहनि तां फाटल आहे। उहे जीअं ई मंदिर जे ॿाहिरि पहुता, मंदिर जे ॿाहिरों ई भगवान खे हथ ॾेखारे करे चवनि था, प्रभु तुंहिंजो धन्यवाद आहे, भगवान आपका धन्यवाद है, आपने मुझे बहुत कुछ दिया है। ॿिया जेके भक्तजन बीठा हुया उहे ॾिसी हैरान थी विया, चयो न, हिन ते तन ते कोई विशेष कपिड़ो आहे, चप्पल बि कोन पाती अथई, ऐं लॻे त ईअं तो 10 ॾींहंनि खां कुझु खाधो बि न हूंदई वीचारे चङी तरह भरपेट, अहिड़ी हिनजी हालत आहे, वो भी धन्यवाद तो करे। हिकिड़े कंहिं पुछियो भक्त कि बाबा धन्यवाद कर रहे हो, कंहिं ॻाल्हि जो धन्यवाद तो करे भगवान खे? तोखे भगवान ॾिनो छा आहे? हिकिड़ी फाटल धोती त पातल अथई तोखे, उहो बि कई जगहनि तां फाटल आहे। हेॾी ग़रीबीअ में बि तूं भगवान जो धन्यवाद तो करे, भगवान तोखे छा ॾिनो आहे? इन धोतीअ जो धन्यवाद तो करें? संत भी ॾाढे प्रेम भाव में चयो, हा भाई, इन धोतीअ जो ई त धन्यवाद तो कयां, ॿियो कहिड़ी ॻाल्हि जो धन्यवाद कयां? अरे जॾहिं पैदा थियो हुअमि त धोती बि न हुई, भगवान धोती ॾिनी आहे, इहा कृपा न आहे भगवान जी? इस संतन जो भाव ॾिसो, मेंटेलिटी जेके असां चवंदा आहियूं, असां वटि सभु हूंदे सूंदे भगवान जो धन्यवाद शुक्र न निकिरंदो आहे। जेकी शइ जी कमी आहे हुनजी शिकायत ज़रूर निकिरंदी आहे, हा न, पर जेको भगवान ॾिनो आहे हुनजो धन्यवाद न थींदो आहे। उहे संत ॾिसो, उहे भक्त ॾिसो, भगवान हिकिड़ी धोती ॾिनी आहे, चप्पल बि कोन्हे, वो बि चवनि था भगवान लाला तेरा धन्यवाद है, प्रभु तुंहिंजो धन्यवाद आहे, जॾहिं पैदा थियुमि त धोती बि न हुई, घटि में घटि तन ढकण जे लाइ तूं मूंखे कपिड़ो त ॾिनो आहे। चओ हरे राम। इहो हूंदो आहे भाव, इहो हूंदी आहे कृपा महसूस करणु। कृपा असां सभिनीनि ते हूंदी आहे, पर महसूस हर कोई न कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। चओ न भाई, एॾी संगत वेठी, आवाज नथी निकिरे तव्हांजी, थोड़ी थोड़ी थधि अची वई आहे लॻे थो। हाँ, जय झूलेलाल, जय झूलेलाल। चओ जय श्री कृष्ण। हाँ, तो भगवान जो सदा सदा धन्यवाद कंदा कयो, सदा सदा हर पल प्रभु जो शुक्र कंदा कयो कि प्रभु तुंहिंजी केॾी दया आहे। हिन महिल समय हली रहियो आहे दीपावली जो, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे। ॾिसो, भगवान पाण जॾहिं धरती ते आया, भगवान रघुनाथ, त उहे बि 14 साल बनवास विया। भगवान हुया, चाहिनि हा त हिकिड़े इशारे में ई सभु कटिजी वञे हा भगवान जो। हाँ, छाजा वनवास भगवान खे वञिणो पए हा? कुझु बि न। पर भगवान अगरि लीला कई आहे त असांखे सेखारण जे लाइ कि प्यारा आया आहियां त सुख दुख त मुंहिंजे जीवन में बि आया आहिनि। तूं केॾी वॾी ॻाल्हि आहे अगरि तुंहिंजे जीवन में बि सुख दुख आया त? भगवान सम्झाइनि था कि सम करे रहो, बस प्रेम कयो सभिनीनि सां, श्रद्धा रखो भगवान जे चरणनि में, विश्वास हुजे प्रभु जे वचननि में, भक्ति कयो, बस जीवन एतिरो ई आहे। चओ हरे राम।